घोटकी भरिसां तलाउ में विहिंजंदे टे मासूम ॿारड़ा ॿुॾी फौत। लाश घर पहुचण ते वारसनि में कोहराम मची वियो। मीरपुर माथेलो थाणे जी हद ॻोठ वंगू में टे मासूम ॿारड़ा पाणी जे तलाउ में विहिंजंदे ॿुॾी विया। इतला ते इलाइक़े वासियुनि पहुची ॻोल्हा बाद ॿारड़नि खे तलाउ मां कढी DHQ इस्पताल आंदो, जिते डॉक्टरनि पारां टिन्ही ॿारड़नि जे फौत थियण जी तस्दीक कई वई आहे। ॿुॾी वियल ॿारड़नि में रेहान पुट कामरान समेजो, अहमद पुट अब्बास सुमरो, इरफान पुट अनवर बुज़दार शामिल आहिनि। इस्पताल में टिन्ही ॿारनि जा लाश ज़रूरी कार्रवाई खां पोइ वारसनि हवाले कया विया। संदन मढ़ घर पहुचण ते वारसनि में कोहराम मची वियो, जॾहिं त इलाइक़े में पिणु सोग जो माहौल छायल आहे। इंतहाई अफ़सोसनाक ख़बर आहे घोटकी खां, जिते टे मासूम ॿारड़ा पाणी जे तलाउ में विहिंजण दौरान ॿुॾी फौत थी विया आहिनि। मीरपुर माथेलो थाणे जे हद ॻोठ वंगू में नींगर रेहान पुट कामरान समेजो, अहमद पुट अब्बास सुमरो ऐं इरफान पुट अनवर बुज़दार पाणी जे तलाउ में विहिंजंदे ॿुॾी विया। इतला ते इलाइक़े वासियुनि पहुची टिन्ही ॿारड़नि खे तलाउ मां कढी मीरपुर माथेलो जे DHQ इस्पताल मुंतक़िल कयो, जिते डॉक्टरनि संदन फौत थियण जी तस्दीक कई। इस्पताल मां ज़रूरी कार्रवाई खां पोइ ॿारड़नि जा मढ़ संदन वारसनि हवाले कया विया। टिन्ही ॿारड़नि जा लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो ऐं इलाइक़े में पिणु सोग जो माहौल छांइजी वियो आहे। HSTV न्यूज़ घोटकी।